में सब खां पहिरियों त असां ख़ासि करे बिरादरीनि सां असांजी पूरी मेंबर कम्यूनिटी गॾु आहे। संदन उन्हनि सां थींदड़ ज़ुल्म जे ख़िलाफ़ असां उन्हनि सां हर वक़्तु गॾु आहियूं। जीअं त असांजे प्यारे भाउ याकूब ख़ासि करे चयो त आऊं अॼु हिन प्रेस क्लब जे ऐं एहतजाज जे तविस सां इहो असांजे सिंध गवर्नमेंट चीफ मिनिस्टर सही मुराद अली शाह सां या पुरज़ोर अपील थो करियां या मोदबाना गुज़ारिश थो करियां त शहदादपुर में थींदड़ हेॾे वॾे ज़ुल्म ख़ासि करे बिरादरीनि सां जंहिंमें SSP सांगण खे हटाए करे ॿियो को ईमानदार ऑफिसर आणे ऐं उनजी पूरी तरह सां जांच करे जांच करण खां पोयां जेके बि उन में जवाबदार मुलवस आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। ऐं असांजो इहो पुरज़ोर मुतालबो आहे जेसि तलक ख़ासि करे बिरादरीनि सां उन्हनि खे इंसाफ़ न मिलंदो असां इंशाअल्लाह हर प्रेस क्लब ते हर ॾींहुं इंशाअल्लाह एहतजाज कंदा रहंदासीं। मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त सिंध गवर्नमेंट इन वाक़े जो सख़्तीअ सां नोटिस वठे ऐं ख़ासि करे बिरादरीनि सां थींदड़ ज़ुल्म जेके उन्हनि जा माण्हू शहीद थी विया आहिनि ऐं जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जे जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्तु कार्रवाई करे।